बाबा बाबा हाणे पाणी तार थी चुको आहे ऐं सोचण जो बि वक़्तु गुज़री वियो। बसि हाणे देरि न कयो, खीसे खे रुगो धरो कयो, छोकिरीअ जो निकाह विझी ऐं हितां वठी हलिया वञो। यार बाबा हिन दुबे जो निकाह मूंसां कराईंदे छा? अदी पी चए त मुंहिंजो जनाज़ो निकिरंदो, पर मां हिन ॾमर सां शादी न कंदसि। तूं पंहिंजे पीउ वांगुरु शैतानगी न कर। छोकिरीअ खे असां पाण ई राज़ी कंदासीं। बापो बि ॻाल्हाईंदुसि ऐं पुफी बि सम्झाईंदसि। असां हुनजा दुश्मन न आहियूं ऐं मुराद बि हुनखे ख़ुशि रखंदो। अरे ॿुध ढगा, अधीअ खे ख़ुशि रखंदे न? लानत पोइ एतिरो हुजाए तो नथी, ठोशो हणी ॾाठ न बणी हुजाए। यार मुराद, असां ॿई हिक ॿिए जा दोस्त हूं, पादर बि गॾु खाधा हुआसीं न, दिलि में छो थो करी? हाँ अरे बाबा हाणे बसि कयो, विच में न ॻाल्हायो, असां वॾनि खे ॻाल्हाइण ॾियो। टूंडा, पूरा 5 लख तुंहिंजी अमानत मूं वटि पई आहे। हेॾो कर। पहिरें निकाह थींदो, पोइ 5 लख तुंहिंजे तरीअ ते रखंदुसि। अड़े तारा, गोल तारा, ॾाढो सी सियाणो थी वियो। निकाह करे हलिया वञो, पोइ मां वेठो ते फेराटूं ॾियां। सुञाणा वठो पुट, सुञाणा वठो। असांजी ज़ामिन अदी आहे। यार मामा, अम्मा त ज़ामिन पवंदी, पर अम्मा जो ज़ामिन केरु पवंदो? ऐं बसि घणो ठाऊं को नथी। हारूंडा ॿुधा हाणे छा थो चवीं? पर हाणे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, इहो कमु चुपचाप में कयो, कंहिंखे बि ख़बर न पए। जेकॾहिं हिन सामल खे ख़बर पई, पहिरीं त तुंहिंजे हिन दुबे खे ॿधी खणी ईंदो। सांवल खे मुंहुं ॾेई वठंदासीं। शेरल पुट, रूडो सही थो चवे त ख़ामोशीअ सां कमु कढी हितां हलिया हलूं। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।